नाज़रीन, ज़िंदगी जा रंग यूट्यूब चैनल ता असां मुखातिब आहियूं। अॼु सिंध में कल्चर डे जो ॾींहुं मल्हाए पियो वञे। 1 डिसंबर 2024 आचर ॾींहुं आहे जेको हर डिसंबर जे 1 आचर ते मल्हायो वेंदो आहे। अॼु पूरी सिंध में सिंध कल्चर डे मल्हाए पियो वञे। हीअ तव्हां जुलूस जलालजी रोड पटीदन खां ईंदे ॾिसी रहिया आहियो जेको शहर में दाख़िल थींदो। नाज़रीन, हीअ सिंध कल्चर डे पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। जिते जिते बि सिंधी रहनि था पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ अॼोके ॾींहं खे ईद वारो ॾींहुं सम्झी करे मल्हाईंदा आहिनि। ऐं तव्हां हीअ मंज़र ॾिसी रहिया आहियो पटीदन जलालजी रोड पटीदन जा। त तमामु हर सिंधी पंहिंजे सकाफ़त जे रंग में रंगियल आहे। तव्हां ॾिसी सघो था नंढा वॾा ख़ुशीअ जो इज़हार कंदे पंहिंजी मंज़िल जे तरफ़ वञी रहिया आहिनि। नाज़रीन, हीअ तव्हां अॼु 1 डिसंबर 2024 जा मंज़र आहिनि। सिंध कल्चर डे जे सिलसिले में हीअ रैली आहे जेका तव्हांखे असां ॾेखारे रहिया आहियूं। हीअ रैली जलालजी रोड पटीदन खां गुज़री रही आहे ऐं अंदरि शहर में दाख़िल थियण वारी आहे। ज़िंदगी जा रंग यूट्यूब चैनल खे नाज़रीन लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। तव्हांखे अहिड़ा ॿिया बि इवेंट जेके सिंध में थियनि था या यादगार तक़रीबूं जेके सिंध में या पटीदन शहर में थियनि थियूं असीं तव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं। असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ हिन चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा जीअं ईंदड़ वक़्त में असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। ये पटीदन शहर जो अंदरूनी मंज़र आहे जेको तव्हां हींअर ॾिसी रहिया आहियो। रैली पटीदन शहर में दाख़िल थियण जे लाइ तयारु आहे। हिते कुझु टाइम पटीदन प्रेस क्लब जे साम्हूं रैली रुकजंदी आहे ऐं हिते कुझु तक़रीबा थींदियूं आहिनि। तव्हां ॾिसी सघो था पटीदन शहर सिंध कल्चर डे जे बारे में ही रैली आहे जेका सिंधी माण्हू सिंध जे सकाफ़त खे उजागर करण जे लाइ अॼु पंहिंजे सिंधी सकाफ़त में मलबूस आहिनि। हीअ मंज़र असीं तव्हांखे ज़िंदगी जा रंग यूट्यूब चैनल तां ॾेखारे रहिया आहियूं। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा। पसंदि अचण जी सूरत में चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। तव्हांजी महिरबानी जीअं असां आईंदा बि अहिड़ी वीडियो तव्हांखे ॾेखारींदा रहूं। पटीदन शहर उन जे आस पास ऐं पसगरदाई में जा कुझु बि मोमेंट थिए उन खां असीं तव्हांखे आगाह कंदा रहूं त हिन चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा जीअं असांजी हिमत अफ़ज़ाई थी सघे। नाज़रीन, सिंध कल्चर डे जे सिलसिले में अॼोको ही प्रोग्राम आहे। अॼोको ही प्रोग्राम पूरी दुनिया में
जिते जिते बि सिंधी रहनि था मल्हाए पियो वञे, जंहिंमें इंडिया, पाकिस्तान, लंडन, फ्रांस, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अरब मुल्क, जिते जिते सिंधी शेर जवान रहनि था उते अॼु ही ॾींहुं मल्हाए पियो वञे। अजरक टोपी में मलबूस सिंधी सकाफ़त जो भरपूर निमाश कंदे असांजा नौजवान झुमरियूं पाए रहिया आहिनि, गीत ख़ुशीअ जा ॻाए रहिया आहिनि। ही जलाल जी रोड जो मंज़र आहे जेको असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। ज़िंदगी जा रंग यूट्यूब चैनल तां असांजे हिन चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कंदा, जीअं हर असांजी अचण वारी वीडियो माशाअल्लाह ॾिसो न सिंधी माण्हू सिंधी सकाफ़त में मलबूस पंहिंजो मोहबत जो इज़हार कंदे, पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कंदे नज़र अची रहिया आहिनि। जीअं त सभिनी खे ख़बर आहे, तव्हांखे बि ख़बर आहे त सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। सिंध ते केतिरियूं काहूं बि थियूं, पर उहो काहूं कंदड़ मिटिजी विया। सिंध जा जोधा अॼु बि पंहिंजे सिंधी सकाफ़त खे उजागर कंदे रोडनि रस्तनि ते निकितल आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, उजड़ी विया उहे जिन सिंध ते हमला कया, बर्बाद फना थी विया उहे जिन सिंध ते हमला कया। अॼु बि सिंधी क़ौम ज़िंदाबाद, सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद। मुर्दाबाद थी विया हमला आवर, अरगून तरगून, मदद खान पठान जहिड़ा सभु फना फिला थी विया। सिंध अॼु बि जरकी रही आहे, सिंध अॼु बि बरकी रही आहे, बहकी रही आहे। सिंध जी सकाफ़त ज़िंदा। सिंधी ॾिसी सघो था तव्हां नाज़रीन, ही सिंधी जोधा अॼु बि पंहिंजे सिंध जी सकाफ़त जो दिफ़ा कंदे रोडनि ते निकितल सिंध सकाफ़त ॾियारे खे ईद जो ॾींहुं करे मल्हाए रहिया आहिनि। वॾे जोश जज़्बे ऐं ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था ही मंज़र परीदन शहर जा तव्हांजे साम्हूं। ज़िंदगी जा रंग यूट्यूब चैनल तां ॾेखारे रहिया आहियूं। रंग ई रंग तव्हां ॾिसी सघो था, सिंधी सकाफ़त जा रंग। ज़िंदगी जा रंग यूट्यूब चैनल ते ॾिसी रहिया आहियो। अजरक टोपी शान असांजो सिंधी जवान असांजा बहकी रहिया आहिनि, ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था नाज़रीन। ज़िंदगी जा रंग यूट्यूब चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। असांजी वीडियो कीअं लॻी कमेंट में इज़हार ज़रूरु कंदा, जीअं आईंदा बि असीं तव्हांजे लाइ अहिड़ियूं वीडियो पेश कंदा रहूं। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।